अदा मां हिनमहिल आहियां थर में ऐं हे थर जो पोइ स्कूल अथव असांजी एजुकेशन जी जेका हालति आहे न त उहा तव्हां पाण ॾिसी सघो था। असांखे ख़बर न हुई त बसि सिंध जी एजुकेशन जेका आहे न उहा हाणे हीअ स्कूल आहे। हे स्कूल अथव सरकारी स्कूल। मूं वटि लफ़्ज़ आहे असांजे वटि लफ़्ज़ आहिनि। मां त हैरान आहियां यार। तव्हां पूरे पाकिस्तान में वेंदव न त तव्हांखे होशियारु तरीन छोकिरा ऐं छोकिरियूं थर जा मिलंदा। मेरान यूनिवर्सिटी, IBS अखर, सिंध यूनिवर्सिटी, लम्स यूनिवर्सिटी पोजीशन जेके खणंदा आहिनि उहे सभु थर जा छोकिरा हूंदा आहिनि, ग़रीब छोकिरा। ऐं उहे ॾाढा होशियारु आहिनि, एॾो उनखे होशियारु पढ़ाई में शौक़ु आहे। पर मसइलो इहो आहे हुते बुनियादी मसइला ई हल कोन थिया आहिनि अञा ताईं। न स्कूल आहिनि, न स्कूल में बिल्डिंग्स आहिनि, न ई ब्लैक बोर्ड आहे, न ई चेयर्स आहिनि, न ई पाणी पीअण जी फैसिलिटी आहे हुते। ऐं जिते इहे सभु कुझु आहिनि बिल्डिंगूं स्कूल हर शइ, पर उते कोई शादी हाल में कन्वर्ट थियल आहिनि। सो ख़ुदारा थर खे स्कूल ॾिनो वञे ऐं सुठा स्कूल ॾिना वञनि। ॾाढो टैलेंट आहे। मां हुते नंढनि छोकिरियुनि खां पुछां पियो त तव्हां छो था पढ़ो, त चवनि असां वॾा थी डॉक्टर थींदासीं, को पुछे मां इंजीनियर थींदुमि। पर मसइलो इहो आहे त हुते स्कूल ई न आहे यार। प्लीज़ प्लीज़ हाणे त कुझु कयो यार सिंध जी एजुकेशन लाइ।